हाँ पर जी बाबा साईं, हाज़ुर बाबा साईं, जी बाबा साईं। केरो दिनू चाचा हो? हाँ सुना साईं, छा चयो? वो सब कुछ बुधाइण जरूरी ना है। तुझे लाइ हुकुम मिलियो आहे, असांजे तरफ खां तू आज़ाद आई। अज खां पोइ मां ई बाबा साईं तोखे कॾहिं तंग न कंदासीं। छो छा थियो? एतरी मेहनत करे मूंखे अगवा करण खां पोइ आज़ाद था कयो? असां नवाब खान जे हुकुम ते अमल पिया कयूं ऐं तूं ख़ामोशी सां हितां हली वञ। हमदर्दी जी जरूरत ना है। मु तो चयो न मां तो के घर में रहण कोन दींदस। यो सोनू जो तोसां वायदो आहे त तुंहिंजी खुशियुनि ख़ातिर मां हिन घर मां हली वेंदसि। हेॾे वञणो ई अथई त पोइ हींअर छो नथी वञी? नज़ीरा, हिन वक़्तु मां तोखां वधीक परेशान आहियां। सवेरे लाको पई थी बड़बड़ पयो माठ न थी अचे। जमल ई छोरो नजर कोन थो अचे, करे ॿाहिरि वियो आहे छा? मां भितनि खां पुछियो आहे छा? जवाब छो नथी ॾी? मूंखे ख़बर न आहे। चाची ॿुधाईंसि छो नथी त सोहरे घुरायो अथसि, अधु मिल्कियत जो लिखी ॾींदुसि। छा फरहाद नवाब खान ॾे वियो आहे? पाण नाहे वियो चाचा, सोहरे फोन करे घुरायो अथसि। पर छो घुरायो अथसि? छो जी ख़बर छो वारी के हूंदी बीठी थई। जंहिंमें सच ॻाल्हाइण जी हिम्मत ई न हुजे उन खां पुछण ई अजायो आहे। जंहिं माण्हू वटि सच ॿुधण ऐं ॻाल्हाइण जी सहप न हुजे उन जे अॻियां सच ॻाल्हाए सच जी बेइज़ती न कजे। छोरी जेकी तू अटकल सटकल करे लुंटी बला वांगुर सत सत वकर ॾेई फूकूं थी हणी न, तोखे ख़बर आहे त उन लुंडी बला खे छा सां मारबो आहे? ऊट जी खुड़ीअ सां। इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी बि छॾ ऐं सम्झी बि छॾ। सापां जे छोरनि सां गॾु शेर वारनि खे सिखत ज़रूर ॾींदासीं, पर फ़िलहाल मूं वारो छोरो मूंखे सिखत ॾेई वियो आहे। जाबर खान पुट तुंहिंजो आहे, तूं पाण ॼाण। बाक़ी जे असांजे लाइ हुकुम आहे, असां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियूं। ईअं अधु ॾिसणो पवंदो त छा थो थिए, न त इन नवाब ऐं असांजी ख़बर पइजी वेंदी। चाचा जाबर असांखे माफ़ कजाए, राति ख्वाब में साईं यकीन चायो एड़ा पात रही जी तो वनी जाबर खान का माफी वनी वठो। यकीन छा? केरा यकीन छा? तू चो मुर्शिद यकीन छा?
वॾो गुरोला थी चई छा थो यकीन छा मुंहिंजो मुर्शिद न आहे तोबा कर जाबिर खान तोबा कर तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे ख़बर अथई राति यकीन शाह असांखे छा चयो हाँ चई मां सुधो मुंहिंजो मुजावर बणिजी मुंहिंजी मज़ार जी ख़िदमत कयो तव्हां त ॿिया सभु कम माफ़ आहिनि इन यकीन शाह जी मज़ार आहे किथे इहो ॻोठ वारे कब्रस्तान में असांखे लीको कढी ॾिनई यादि अथव मुंहिंजे क़ब्र जी जाबिर खान खे चओ त मुंहिंजे मथां बखमल जो पड़ चाढ़े ॾियो ॿारे न त चाढ़ो कोन थींदुसि हा चाचा जाबिर खान असां हुते मिटी जी हिकिड़ी क़बर ठाही आहे मुंहिंजे मथां गुल बि छटे आया आहियूं अगरबत्तियूं बि ॿारे आया आहियूं हा जाबिर खान यकीन शाह ते यकीन कर असां मां पुटनि खे माफ़ कर अॼु खां पोइ असां साईं यकीन शाह जा मुरीद आहियूं जाबिर खान लॻे थो त को नओं औलिया ज़ाहिर थियो आहे जाबिर खान मूंखे बि ईअं ई थो लॻे सच कूड़ जी ख़बर पइजी वेंदी बाक़ी मुंहिंजो तव्हां ते एतबार कोन्हे असां सॼो ॾींहुं कूड़ कूड़े आ पुट तूं रुगो साईं यकीन शाह ते यकीन कर बसि तूं रुगो बिस्मिल्लाह करे बखमल जो पड़ ऐं ॾीएला तेल ऐं गुलन अगरबत्तियुनि जा पैसा ॾे त असां हितां रफू चकर ख़बर आहे न जाबिर खान असांजे ॻोठ जे मथां रब राज़ी थियो आहे ॾिसजांइ यकीन शाह कीअं थो ॻोठ वारनि जा बेड़ा पार करे तव्हां हलो मां इहा यकीन शाह जी क़बर ॾिसंदुसि पोइ यकीन कंदुसि हलो हलो छा सोचो मूं पंहिंजे ॿार जे लाइ ऐं छा थी वियो कुदरत वारे मूंखे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी हीअ सज़ा मूंखे कुदरत वारे न पर हीअ सज़ा मूंखे जाबिर खान ॾिनी आहे कंहिंजी बुराई जे लाइ थी सोची सोनू लॻे थो त छा जाबिर जे लाइ थी सोची नज़ीरा तूं चवण छा थी चई मूं चयो त कंहिंजे मौत जे लाइ थी सोची चाचे जाबिर लाइ चाची जामल लाइ या मुंहिंजे लाइ नज़ीरा मौत त वक़्त ते हर कंहिं ॾे ईंदो चाची ॾे बि ईंदो तोॾे बि ईंदो मूं ॾे बि ईंदो मरणो त हर कंहिंखे आहे पर मां त हुन मौत जो थी सोचां जंहिं मासूम वजूद खे हिन दुनिया में अचण खां अॻु में ई ख़तमु करे छॾियो हाणे उहो जहिड़ो त कोन थी पवंदो न तुंहिंजी कावड़ त अजायो आहे नज़ीरा जेकॾहिं टोक न सम्झे न त हिकु ॻाल्हि चवां त काश तोखे बि औलाद हुजे हा ऐं हुनजी मोहबत जे एहसास खे तूं सम्झी सघीं हा हा उहो त आहे नसीब में न हो सो तूं त कोन कंदीअ न हाणे छॾ खणी चाचे जाबिर सां जहिड़ो तूं हाणे हुन सां जहिड़े में पुॼी सघंदीअ चाचे जाबिर सां जहिड़ो करणु मुश्किल अथई पुॼी सघां या न बदिलो वठी सघां या न पर मां सॼी ज़िंदगी चाचे जाबिर खां नफ़रत कंदी रहंदसि हुनखे पंहिंजी औलाद जो कातिल सम्झंदे मां सॼो कमु करे आया आहियूं हाणे भली जाबिर खान अचे ॾिसी अचे असांजी यकीन शाह जी क़बर सफ़ा नई ख़बर ठाहे आया हो यार बि थी वई हाँ नई क़बर किथे पुराणी क़बर हुई उनजे मथां मिटी विझी रब बब कटे ऐं छिनकार ॾेई मथां गुल छटे आया आहियूं समा ओ चरा खमू अलाए कंहिंजी ख़बर ऐं जेकॾहिं सुभाणे हुन जा मालिक ज़ाहिर थिया त इहा यकीन शाह वारी मुज़ावरी त असांखो खसिजी वेंदी छो मां छो असांखां मुजावरी फुरबी यकीन शाह खे त असां ज़ाहिर कयो आहे हाँ ये पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि हिन महिल हल त हली साईं ते अगरबत्तियूं ॿारियूं यकीन शाह तव्हांजा बेड़ा पार करे केचो बेड़ो ॿुढो आहे जो जंहिंखे तारण था वञो कंहिंजो कोन बेड़ो ॿुढो आहे जो तारण था वञो तूं त रुगो वत जा हवाला कटींदो नाना मेरा बे तोखे ख़बर न आहे ॻोठ वारे कब्रस्तान में नओं बुज़ुर्ग ज़ाहिर थियो आहे
साईं यकीन शाह। हा नाना मेरा बि जे यकीन शाह ते यकीन कयो न, जेका दुआ घुर उते कबूल, उनजा बेड़ा पार। पोइ मां बि तो हला, मां बि हली तो यकीन शाह ते दुआ घुरां त ॾिसां त मुंहिंजी मुराद बि पूरी थिए थी, मुंहिंजी साबा सां शादी कराए थो। न न न न, हाणे अम्मा कॾहिं बि शादी कोन कंदी। अम्मा हाणे यकीन शाह जी फ़क़ीराणी आहे। ओहो, बाक़ी हिन शिकिल जी ज़रूरत ही यकीन शाह ते हलण जी। ओ मनु खमू, हलो त असां पंहिंजो पाण था हलूं, रहंदो वरी यकीन शाह असां खां बि नाराज़ थी वञे। हा हलो त पोइ मां बि हलां थो, ॾिसां यकीन शाह दिल जूं मुरादूं पूरियूं करे थो। मां पंहिंजे पुट ते खाम खा शक कयो त हू नवाब सां मिली करे मूंसां विड़े थो, पर हाणे ख़बर पई त राणा ऐं दिनू मुंहिंजे पुट खे अगवा कयो आहे। जाबिर खान, वो हाणे छा कजे? घणो कुझु कबो ॾिना, घणो कुझु। मां त चवां थो जेको करणो अथव सो जल्दी कयो। तूं घबराए न ॾिना, फराद खां अक जी माखी न आहे जंहिंखे नवाब खाई वेंदो। जी जाबिर खान, हुकुम कर। वादा लाइ बख्शू खे यादि कर, ॿ टे ॿिया बि हमरा गॾु कयो। मां लाल खान खे फोन कयां थो, अॼु नवाब सां मलाखड़ो करणो आहे। जाबिर खान बस तूं तैयार थी वे, मां हमरा वठी अचां थो। हा, जेतिरो जल्दी थी न मोटन जी कर। हाज़िर बाबा हाज़िर, हथियार बि खणी अचूं? न त हथे खाली मरंदो। वञ जल्दी वञ। हाज़िर बाबा। सुल्तान जी आज़ाद थियण में अञा वॾी आहे। वापसि कोट मोटी वञण बदिरां इन दरगाह ते वेही अल्लाह साईं जो शुक्र छो न था कयां। वाह जो वकीलाईअ में कचहरी वारो मोहब्बती माण्हू मिली वियो। केॾा थोड़ी सोना साईं। राना, वरी छो मुंहिंजो रस्तो रोकियो अथई? तो छा सम्झो, हेॾी महिनत खां पोइ तोखे असां अगवा कयो ऐं एतिरो आसानी सां तोखे छॾे ॾींदासीं? वॾा के किरियल इंसान आहे, छो था कयो तव्हां मूंखे एॾो ज़लील? सोना साईं, हिकु ग़लतीअ जे करे सॼी उमिरि माण्हू ठोकरूं खाईंदो आहे ऐं तोखे ठोकरूं खाइणियूं पवंदियूं। तव्हां आख़िर चाहियो छा था? उन लाइ तोखे असां सां गॾु हलणो पवंदो। इन जो मतिलबु त तव्हां वरी मूंखे उते ई कैद कंदो? उतां त आज़ाद थी वे, हाणे अहिड़ी जॻह ते तोखे रखंदासीं जिथे पखीअ खे ख़बर न पए। वठी अचोसि। जाबिर खान, तूं इहो मूंखे ॿुधा त मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां थो। खणनि उठनि खे जोराबा पारणा, ॿिनि खे, टिनि खे, चइनि खे, ॿिनि खे, दीनू ऐं नवाब खान। जाबिर खान, मां हाणे ई हमरा वठी तो वटि पहुचां थो। शाहू, कम त सफ़ा आसान थी वियो। अॼु नवाब खान जे नक वठण जो ॾींहुं अची वियो आहे। अथा वॾा, कीअं मोकिलियो? समझाए त सही। शाहू, तूं रुगो हमराहन खे तैयार कर। अॼु जाबिर खान ई मां नवाब खान जी हवेली ते हमलो कंदासीं। छा जाबिर खान नवाब खान खे ख़त्म करण थो चाहे? वो भली ख़त्म न करेसि, पर मां हुनखे जहिड़ो कोन छॾींदुसि। जाबिर खान खे ख़बर ई कान पवंदी त नवाब खान खे गोली कंहिं हई आहे। मौक़ियो त वाह जो मिलियो आहे। नवाब खान जी घरवारी जो छा थी? शाहू, इन्हे जी बि मालिकी लाल खान खे ई करणी पवंदी। का वॾा, किथे मामिलो एतिरो त कोन वधी वेंदो, पूरा ई न पाऊं। लाल खान त मस्त उठनि खे जोराबा पाराए तॾहिं बि कुझु कोन थियो।
दाचीअ खे दावण विझण सां छा थींदो? त पोइ कयूं था झूलेलाल, लड़े भाग खटे क़िस्मत। जेकॾहिं चारा ना बचा त बि वाह, जेकॾहिं न बि बचा त वाह वाह त थींदी। ना मेहराब ये थी साईं यकीन शाह जी कब। अरे बेवकूफ, खबर न दरगाह जो दरगाह। ओ छोरा, ओलियान जो दरगाहूं ऐं मज़ारूं हूंदियूं आहिनि, कब्रूं त असां आम माण्हुनि जूं थींदियूं आहिनि न। अरे तहां मां पुट त शर्ती कूड़ा आहियो, शर्ती। छो? तोखे वरी छा थियो? अरे ख़बर अथव त हीअ क़बर कंहिंजी आहे? बस साईं यकीन शाह बादशाह जी आहे, ॿियो कंहिंजी आहे? छो ॾिसी नथो छा मुआ मेहराब त यकीन शाह जी क़बर आहे? अरे न हीअ क़बर मुंहिंजे ॾाॾे जी आहे, ज़राफ ख़ान जी। मां हेतिरो हुयुसि जो बाबे सां गॾु हिते दुआ घुरण ईंदो हुयुसि। हाणे बि हर ईद ते अची मुङनि जी दाल छटे वेंदो आहियां। अरे छोरा, तव्हांखे साईं यकीन शाह बाकी कहिड़ी ख़्वाब में क़बर ॾेखारी ही? हां अदे वसम इहा ई क़बर आहे। अरे कब्रूं जहिड़ियूं खोड़ वञी ॻोल्हियो यकीन शाह जी क़बर। हीअ मुंहिंजे ॾाॾे जी क़बर आहे। खेरा रात जो वरी साईं यकीन शाह मुझे ख्वाब में ईंदो, पारा पता वरी पुछंदो सास त साईं तू किथे दफन थियली। छोरा, हे मेहराब तो चे त मुंहिंजे ॾाॾे जी क़बर आहे। हां, पोइ हिन क़बर ते एॾी महिनत छो कई बाक़ी? अरे छोरो, शाबस तो बाबा, शाबस तो। मुंहिंजे ॾाॾे जी क़बर खे ॾाढा गुल बुल रखी सिंगारियो। अचे हीअ ख़र्ची वठो हाणे। छा तव्हां मूंखे हिते हमेशह लाइ क़ैद रखंदव? हा सोना साईं, हा। ऐं रोज़ असां तुंहिंजी हिते महिमानी कंदासीं। सुराणा, साईं या बदमाशी न कर, मूंखे हितां वञण ॾे। सोनू परेशान हूंदी। न सोना साईं न, सोनू परेशान कोन थींदी, रुगो तूं परेशान न थी। तुंहिंजे हिन मोबाइल तां असां नवाब खान खे जाबिर खे मैसेज करे छॾिया आहिनि। मैसेज? कहिड़ा मैसेज? पंहिंजे मक़सद जा मैसेज। आखिर तव्हांजो मक़सद आहे छा? मूंखे छो था ॿुधायो? मां रुगो ॿुधंदो आहियां, ॿुधाईंदो बाबा साईं आहे। अचे त पुछी वठिजांइसि। केॾी महिल ईंदो इहो तीनू? इहा बाबा साईं खे ख़बर आहे त केॾी महिल ईंदो, पर ईंदो ज़रूर। तीनू इहो छा आहे? कहिड़ी निमक हरामी आहे? तो फराद खे छॾे ॾिनो? हाजी बाबा, बराबर मूं फराज़ खे छॾे ॾिनो। इनखे निमक हरामी सम्झो या निमक हलाली? मुंहिंजे मनो करण खां बावजूद बि तो फराद खे छॾे ॾिनो? मजबूरी हुई हाजी बाबा, मजबूरी। कहिड़ी मजबूरी हुई? हाजी बाबा, मामलो सफ़ा ख़राब थी वियो। सोबत फ़कीर ऐं लाल खान बलियुनि ते कब्ज़े करण जे लाइ माण्हू घुराए वरिता। वॾो खून ख़राब थी वियो। इन्हे जे करे फ़िलहाल फराज़ खे छॾणो पियो। फराज खे छॾे ॾिनो। हाणे सोनूअ जी वापसी कीअं थींदी? हाजी बाबा, हाणे सोनूअ जी बि वापसी थींदी ऐं उन खां पोइ सोनूअ जी मुराद सां शादी थींदी। वाह दीनो, दिल खुश करे छॾी, पर इन ॻाल्हि जी ख़बर सुगड़ खे न पए। हाजी बाबा, अमा आजाणीअ खे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं मुराद ऐं सोनूअ जो निकाह थी वेंदो। पर दीनो, निकाह त तॾहिं थींदो न जॾहिं फराज़ सोनूअ खे तलाक ॾींदो। हाजी बाबा, फराज़ खिलंदे खिलंदे तलाकनामो सोनूअ जे हथ ते रखंदो। इहो तव्हां सां दीनूअ जो वाइदो आहे। लाल खान, इज़त खां वधीक कुझु बि न आहे। माण्हू मरे इज़त सां ऐं जिए बि इज़त सां। जाबिर खान लख जी ॻाल्हि कई थी। जे जहिड़ो करणो ई आहे त अहिड़ो जहिड़ो कजे, अहिड़ो जहिड़ो कजे जो वरी जहिड़ो करणो ई न पए। हा जाबिर खान, नवाब खान असुर नक ते अची लॻो आहे। इनखे मुंहुं टोड़ जवाब ॾिजे। घटि न कंदो सांस, हिकिड़ी रती जी बि रिआयत न कंदो सांस। जेकॾहिं मुंहिंजो पुटु फराद वापसि न कंदो त इन बंगले खे बाहि ॾेई छॾींदोसांसि, राख बणाए छॾींदोमांसि घर सॼे खे। जियो रे जियो जाबिर खान,
फराज खान त तुंहिंजो पगदार पुट आ। असां बुनिहला जाबर खान मुए मारे खां सवा ॿी ॿोली कोन ॻाल्हाईंदासीं। यार लाल खान माण्हुनि जो ज़ुल्म ॾिस। हिकिड़े कलाक में 14 15 मैसेज, सो बि मुंहिंजे नंबर ते, ऐं अंग्रेज़ी में। मूंखे पूरी सिंधी न ईंदी आहे, वरी अंग्रेज़ी में मैसेज। जाबिर खान मूंखे ॾियो, मां थो पढ़ी ॿुधायां। पढ़ो, ॾिसो छा आहे। वारो कर यार, तूं को ॾिस, इहो साॻियो ई नंबर मिलाए ॾे त ॿुधायां सत सुरी। जाबिर खान, ही त फराज़ जो मैसेज आहे। ॾिस त सही, छोरे जो मथो ख़राब आहे। फोन न कई अथई, मैसेज करे थो। ॾिस पढ़ छा लिखियो अथई। बैलेंस कोन हूंदुसि न, तॾहिं मैसेज कयो अथई। ॾिस पढ़ छा लिखियो अथई। जाबिर खान मुबारक हुजे। छाजी मुबारक? जाबिर खान, फराज़ खे नवाब खान आज़ादु करे छॾियो आहे। हू हाणे वापसि घर थो अचे। अल्लड़ी नवाब तुंहिंजा नसीब बची वियो।